अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, क्या है उम्मीद क्या तो खैरियत सां हूंदा। अॼु की हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं लाला रफ़ीक ज़ौर उर्फ़ मूसा जे बारे में। तो लाला रफ़ीक ज़ौर शोबिज़ में कॾहिं आयो ऐं लाला रफ़ीक ज़ौर उर्फ़ मूसा कहिड़े ज़िले ऐं कहिड़े शहर में पैदा थियो। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकर तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ऑल करे छॾींदा जीअं असांजो हर नई ईंदड़ वीडियो सभ खां पहिरें बआसानी अव्हां ताईं पहुची सघे। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। दोस्तों, लाला रफ़ीक ज़ौर उर्फ़ मूसा सन 1980 ईस्वी में दादू ज़िले में पैदा थियो। हिन पंहिंजो फ़न जो शुरूआत केटीएन जे मशहूर ड्रामा सीरियल पत्थर दुनिया में कई ऐं पत्थर दुनिया ड्रामे में खैरल जो कैरेक्टर करे पिणु मशहूरी हासिल कई। लाला रफ़ीक ज़ौर पत्थर दुनिया खां पोइ पंहिंजा परावा में रुस्तम जो कैरेक्टर अदा करे वधीक शोहरत हासिल कई। उन खां पोइ काफ़ी टाइम लाला रफ़ीक ज़ौर शोबिज़ खां पासीरो रहियो। गुज़िरियल साल लाला रफ़ीक ज़ौर हिकु दफ़ो ॿीहर शोबिज़ जी दुनिया में कदम रखियो। कदम रखंदे लाला रफ़ीक ज़ौर सिंध टीवी जी मक़बूल सोप सीरियल तकरार में मूसा जे नाले सां करेक्ट करे पिणु हिकु दफ़ो ॿीहर सॼी सिंध में मशहूरी माणी। दोस्तों, इहो अॼु असांजो नंढड़ो वीडियो जेकॾहिं अव्हांखे पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ऑल करे छॾींदा जीअं असांजो हर नई ईंदड़ वीडियो सभ खां पहिरें बआसानी अव्हां ताईं पहुची सघे। मिलंदासीं हिकु ॿिए वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त ऐं पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ख़ुदा हाफ़िज़।